शहदादपुर वासी कांगो वायरस सबब फौत थी वियल हादी बख्श टालहानी जे वारसनि कांगो जे ख़ात्मे लाइ जोगा उपा वठण जी अपील कई आहे। मरहूम जे भाउ कलंदर बख्श टालहानी ॿुधायो त हादी बख्श खे कांगो वायरस जी तस्दीक बाद हू इस्पताल में घुमाईंदा रहिया पर संदसि इलाज करण खां इनकार कयो वियो। हुन चयो त हू मरीज़ खे कराची जे जिना अस्पताल खणी विया जिते हादी बख्श खे इंतहाई निगहदाश्त वारे कमरे में त रखियो वियो पर इलाज न फराहम कयो वियो जंहिं सबबु हू फौत थी वियो। खणी वियासीं कराची आगा खान जो टेस्ट हिकिड़ो लिखी ॾिनऊं पंहिंजो कांगो वायरस जो, उहो उतां असां करायोसीं। ॿिए ॾींहं ते असांखे उहो 5 बजे मिलणो हो शाम जो कराची में। पोइ हितां असां मरीज़ खे पंहिंजे भाउ खे खणी वियासीं पंहिंजो डाव में असां पोइ हिननि न वरितो मरीज़। चई भाउ असां हीउ तव्हां ख़तमु करे आंदो आहे, असां न वठंदासीं हिनखे। पोइ असां वियासीं पंहिंजो जना में बि उहे कागज़ असां लिकाया आहिनि पहिरियों बि कांगे वायरस वारा, त उहो न ॾिसनि जीअं असांजो भाउ दाख़िलु थिए। पोइ अलाह जे हथ हर शइ, ज़िंदगी मौत अलाह जे हथ। पोइ उन्हनि उते दाख़िलु कयो। 4 ॾींहं असां उते रहियासीं। मुंहिंजे भाउ जे वेझे कोई अचे बि न। डॉक्टरनि जेको आहे रिस्पॉन्स कोन ॾेखारियो आहे। डॉक्टर अगरि हिते ई कुझु करनि हा त डॉक्टर हिननि खे जीअं त राति जो तक़रीबन 12-1 बजे विया आहिनि, हुन आराम जो सुई हणी छॾियो आहे, जंहिंखां पोइ 2-2.5 कलाक हुनखे आराम अची वियो आहे। 2-2.5 कलाकनि खां पोइ साॻियो सूरु शुरू थियो आहे। कांगो वायरस सबबु फौत थियल नौजवान हादी बख्श जे वारसनि मुतालबो कयो त इलाइक़े मां कांगो जो ख़ात्मो आणे संदन हयातियूं बचायूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।